अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था डिस्ट्रिक्ट रिपोर्टर इमरान अली गोपांग जी। बोज़ार वॾा अरसा ॻोठ अब्दुल हकीम शर जे रहवासियुनि जो बाअसर शाकिर शाह के खिलाफ़ चौथे ॾींहं बि एहतजाज जारी, जंहिंमें अब्दुल हकीम शर, अली मुराद शर, इज़्ज़त खान शर, दामन अली शर ऐं ॿिया कोडी जी बोज़ार वॾा लिंक रोड ते मेणबतियूं ॿारे शाकिर शाह जे मच्छियुनि तलाउनि जो गंदो पानी सरसब्ज़ ज़मीन में छोड़ करण के खिलाफ़ धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त बाअसर शाकिर शाह असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मच्छी जे तलाउ जो बीठल गंदो पानी असांजी आबादी वारी ज़मीन में छोड़ाए कायल फ़सुल जंहिंमें कणक, सरह, केला गंदे पानी जे बीहण सां सुकी ऐं सड़न लॻियूं आहिनि। केतिरनि ई सालनि खां नेकाल जो नालो हुजण बाबति उन्हीअ खे हथ सां डाराए छॾियो अथसि। 200 जरेब खां मथे आबाद थींदड़ असांजी ज़मीन सिम ऐं कलर थी वई आहे। मच्छी जे तलाउनि जी वाटर सरेआम पानी जा हलनि था। 2 मीरवा वाह ऐं 2 शाहनवाज़ वाह मां जंहिंखे मना करण ते बाअसर शाकिर शाह ऐं उन जा वाठा असांजे मथां डमरजी पिया आहिनि। अगवा ऐं मौतमार धमकियूं ॾियण लॻा। संदसि उन्हनि मां असांखे जान जो ख़तरो आहे। जेको कुझु असांखे थिए त उन जो ज़िम्मेवार शाकिर शाह ऐं उन जा वाठा आहिनि। असां गुज़ारिश था कयूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट ऑफ सिंध, स्कार्प खाते, एग्रीकल्चर खाते जे आला हुकाम, CM सिंध, IG सिंध, कमिश्नर सखर, DC खैरपुर खां वाक़े जो नोटिस वठी शाकिर शाह मां जान छॾाए गैर कानूनी मच्छीअ जा तलाउ ख़त्म करे 100 एकड़ सरसब्ज़ ज़मीन बंजर थियण खां बचाए असां सां इंसाफ़ कयो वञे। शाकिर शाह जा तलाउ बंदि कयो। जी शाकिर शाह जूं नाजायज़ियूं आहिनि। 200 जरेब ज़मीन अब्दुल हकीम शर जी जेका आहे, जेका गैराबाद करे छॾी अथई। असांखे महीनो पूरो थियो आहे जेको असां रड़ियूं कंदा रहिया आहियूं, मीडिया सां मिलंदा रहिया आहियूं। DC खे अपील कई आहे, DIG खे अपील कई आहे, SP खे अपील कई आहे, SHO कोडिची खे, SHO कुंभ खे अपील कई आहे, DC साहब खे, मुख्तार कार साहब खे, SDM साहब खे, पर असांखे महीनो हुते रड़ियुनि कंदे थियो न को मसइलो असांजो हल न थियो आहे। असांजी 200 जरेब ज़मीन अब्दुल हकीम शर जी गैराबाद थी वई आहे। शाकिर शाह जा तलावनि मां जेको किनो पाणी बकाया बचे सो उहो नालो ठाराए करे माना हल्की नाली उहा ठाराए असांजी बनी में छोड़ करे चई अथई। असां हुन ॾे 1 खां 20 पंध विया आहियूं। उते साईं चए थो पियो असांजी बनी गैराबाद करे मूंखे तव्हां ख़रीदी ॾियो। असां अपील था कयूं DC खे, SDM खे, मुख्तार कार खे, SP खैरपुर खे असांजो तदारुक कयो वञे। असां मेणबतियूं ॾींहं ॾिठे खणी करे सर ॿाहिरि था चयूं। असांखे महीनो थी वियो आहे एहतजाजनि कंदे। असांजो कंहिं बि नोटिस न वरितो आहे। हुकूमत जेका अॻू निंड में सुतल आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी 200 जरेब बनी गैराबाद